नाज़िम ठिकराठे में कपह जे सुठी पैदावार बाबति ज़रई तौसी खाते सखर पारां ज़रई सेमिनार कोठायो वियो। उन सिलसिले में पेश आहे अली नवाज़ महर जी हीअ रिपोर्ट। ठिकराठो में आबादगार हारन के कपह के फसल की बेहतर पोखई और सुठी पैदावार हासिल करण लाइ ज़रई तोसी खातो सखर और बजाज कंवल सीड तरफा ज़रई सेमिनार मुनक़िद किया वियो, जैमें एग्रीकल्चर डायरेक्टर सखर रसूल बख्श जुणेजो और बियन ज़रई माहिरीन ज़रायत बाबत जान और कपह के फसल की बेहतर पैदावार हासिल करण लाइ तजवीज़ूं पेश कयूं। इन प्रोग्राम जो बुनियादी मकसद यो है तो जेका ज़राअत की मालूमात आ, बुनियादी मालूमात आ, बीज पे कहिड़ो पोखणु घुरिजे, कॾहिं पोखणु घुरिजे, कीअं पोखणु घुरिजे, उन खुराक कहिड़ी ॾियणु घुरिजे ताकि जेका आहे असांजी फी एकड़ पैदावार आहे उन में जेको आहे इज़ाफ़ो थिए। इहो बुनियादी मक़सदु आहे हिन प्रोग्राम में। अहिड़ा प्रोग्राम मां चवां थो त हर 15 ॾींहं महीने थियणु खपनि इलाइक़े में, छो जो असांजो इलाइक़ो आहे आबादगार जे लाइ, आबादगारनि जे लाइ मुफ़ीद बहितर माना प्रोग्राम आहे। अहिड़ा प्रोग्राम ॿिया बि थियणु खपनि। जीअं ई जेको आहे सो फुटी जे फसल जी पोखाई शुरू थी आहे त ईअं सखर तोसी खातो जेको एक्सटेंशन एग्रीकल्चर डायरेक्टर आहे रसूल बख्श जुणेजो साहब, उहो ज़मीन जी पैदावार खे वधाइण जे लाइ, वधीक उपत खे वधाइण जे लाइ अहिड़ा सेमिनार करे पियो मुख़्तलिफ़ जॻहुनि ते। जीअं अॼु ठिकराटे में प्रोग्राम हुयो, इन जो मक़सदु इहो आहे त जेको ठिकराटे ऐं भर पासे में जेका असांजी ज़राअत ते फुटी जो फसल थिए थो, फुटी जी फसल में बहितर पैदावार कीअं हासिल करे सघिजे, उन हवाले सां ज़रई तोसी खातो सखर ऐं बजाज कंवल सीड जे तरफ़ां सेमिनार मुनक़िद कयो आहे। ज़राअत में जदीद तरीक़ा जेके बि आहिनि, जेके सम्झाणी ॾिनियूं त उन ते अमल कंदासीं त असांजो फसल तमामु आला हलंदो ऐं असांखे बचत थींदी। ठिकराटे शहर में असांजा जेके आया ज़राअत वारा सुठियूं सुठियूं असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं, असां ॾाढा मुतमिन आहियूं। अलाह कंदो उनजे चवण ते असांजा हारी आहे, असां ज़िमेदार हलंदासीं, कामयाबु थींदासीं, असांजो इलाइक़ो कामयाबु थींदो, असांजो पाकिस्तान कामयाबु थींदो, असां ॾाढा ख़ुशि आहियूं। अस्सलाम वालेकुम। ज़रई सेमिनार में इलाइक़े के ज़िम्मेदार हारन आबादगारन वॾे अंग में शिरकत कई। आबादगारन जो चवण हुयो त ज़रायत के बेहतर बणाइण ऐं फसल जी सुठी पैदावार हासिल करण लाइ अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद कया वञनि जीअं आबादगारन खे ज़रायत बाबति बेहतर ॼाण हासिल थी सघे ऐं आबादगार सुठो नाणो कमाए सघनि। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महार, धरती टीवी न्यूज़, ठिकराठो।